तुंहिंजे इन कदम न सिर्फ़ु असांखे सूरन में विधो आहे पर तो पंहिंजे खानदान खे बि सूरन में विधो आहे। मूं ॿुधो आहे तिन हैदर मुंहिंजी भेण सां ज़बरदस्ती निकाह कयो आहे। इहो न सिर्फ़ु निकाह थियो आहे पर हिन वक़्तु तुंहिंजा माउ पीउ बि सावल जे अताब में आहिनि। उन्हनि जे मथां सावल जेको ज़ुल्म करे पियो न उनजो तोखे अंदाज़ो ई न आहे। ग़लती मुंहिंजी आहे ऐं उन ग़लती जी सज़ा बि मूंखे मिलणु घुरिजे। त पोइ सावल मुंहिंजे माउ पीउ खे अज़ाब छो थो ॾिए? जेकॾहिं न ग़लती करे भॼी वेंदे त ज़ाहिरा ज़ुल्म त तुंहिंजे माइटनि मथां थींदो न। मुंहिंजे माइटनि खे त फ़िलहालु छॾियो, तव्हां ॿुधायो तव्हां छा था चवणु चाहियो? ही चाहिनि था त तूं ई मुआरी या गोल गपी छोरी हितां हलनि चाकर ख़ान वटि पेश थी करे पंहिंजा मसइला पाण हल कजनि ऐं वाड़े तारा गोल तारा कजनि बसि। ऐं जेको मच्छर आहे इनखे असांजे मसइलनि मां गेट आउट करे छॾे बसि। हुन इहो असां चाहियूं था या तुंहिंजी बि इहा मर्ज़ी आहे? ज़ाहिर आहे मां बि ईअं चाहींदुसि न बाबा त मसइला हेॾे होॾे मुंहिंजो मतिलबु आहे त हल थियनि न बाबा। चिकू जेसीं ताईं तूं वापसि न हलंदे न तेसीं ताईं इहा दुश्मनी कॾहिं बि ख़तमु कान थींदी। असां सभिनी जो साथ तोसां ई गॾु हूंदो। जॾहिं असीं सभई गॾिजी हली सावल सां बीहंदासीं न पोइ ई मसइला हल थींदा। तव्हां सां हलण जे लाइ मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे पर हितां हलण खां पहिरियां मुंहिंजे ई सोणी जो निकाह करायो वञे। जेकॾहिं न तूं चओ हिते निकाह करायोसीं पोइ सावल सां असां ॻाल्हियुनि जहिड़ा न रहंदासीं। इन हैदर ज़बरदस्ती मुंहिंजी भेण सां निकाह कयो आहे। हू मुंहिंजा ॾोही आहिनि। इहा ई त ॻाल्हि कयूं था तोखे सम्झाइण जी त हिन वक़्तु सावल वारा असांजा ॾोही आहिनि। उन्हनि खां सभु पाण पलंद वठंदासीं पर जेकॾहिं न तो हिते निकाह कयो त पोइ सावल पंहिंजे कदम खे जाइज़ सम्झंदो। तव्हांजो निकाह सावल वारनि सां ॻाल्हियुनि खां पोइ थींदो। ओ मियां हाशिम ख़ान वॾा ऐं चङा मुड़ुस मूंखे हिकिड़ी राय त ॾे। जेकॾहिं हितां पंहिंजी छोकिरीअ खे हितां वठी हलूं ऐं उते हली ॻोठु पहुचूं जोहीअ ऐं इहो गोॾियो सावल मोड़ मारा इहो चए त हिन रूंडे जी छोकिरी असांखे खून बहा चटीअ में मिली आहे। हिन जो निकाह इन हैदर जेको झाका ॾेई थो हले उनखे मिले त पोइ इन खॾ मां कढण जे लाइ वाढ किथां आणींदे जो मुंहिंजे ॾिचीअ मां वठी ऐं ॿधीअ मूंखे हिन खॾ मां कढंदे ॿुधाए। असां हिते इहो फ़ैसिलो नथा कयूं। तो खणी उन्हनि ॻाल्हियुनि खे फुलारियो। बाक़ी छा तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? चई छा थो त हिननि वीचारनि खे बेवकूफ़ ठाहे हली सावल खे साम्हूं ॾियूं। बाबा रूंडो ई नथो चाहे त ही वापसि हलनि छो जो इहो सॼो तमाशो इन रूंडे जो करायल आहे। वड़े तारा गोल तारा सच सही वॾो ॾुआरी आहे। हाणे मूं त बाबा हक़ीक़त कई ऐं हक़ीक़त जो फाहो वरी बिठाए अचे रूंडे जे ॾिचीअ में विधो आहे। हाणे वाह रूंडा जेकर वापसि नथा हलनि न त पोइ असां हितां ई पंहिंजे ॻोठु वापसि हलिया वेंदासीं। पोइ तूं ॼाण ऐं तुंहिंजी दुश्मनी। जेकॾहिं तव्हां सभु वञणु चाहियो था त पोइ हलिया वञो। मूं त तव्हांखे पंहिंजी मदद जे लाइ नाहे घुरायो। हे त हल वाल तो भला अकबर खान जे पनाह में सॼी ज़िंदगी रहण जो फ़ैसिलो कयो आहे। मूं कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि ऐं कहिड़ो फ़ैसिलो कंदुसि इहो मुंहिंजो मसइलो आहे। तव्हां भले ई त हलिया वञो। चिकू तूं असांजो ॾोही आहीं। ॾोही हा सिखू सोहणीअ खे भॼाए तो असांजी इज़त में हथ विधा आहिनि ऐं उन जो पाप लांद तोखे ॾियणो पवंदो। शेरल मूं सोणी खे भॼायो नाहे पर इन रुंडे जी रज़ा ख़ुशी सां सोणी मूंसां घर खां ॿाहिरि निकिती आहे। पोइ ॿुधाए कहिड़ा तव्हां मूंखां पाप लांद वठंदव? रूंडा ही मां छा पियो ॿुधां? ये रिकॉर्ड में को बुद्धि सवेरे का वड़े तारा गोल तारा। बाबा हिते भी सिक्कूअ सां मगज़बारी कराइण अजाही आहे।
इहो सॼो कमु हिन रूटे जो करायल आहे। रूंडा असीं वापसि वञूं पिया। तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाण, आईंदा कंहिं बि कम जे लाइ असां में उमेद न रखजांइ। अचो पुट, हिन जी मदद करण ई बेकार आहे। वड़ी तारा, गोल तारा। रुंडा, अरे हाणे ये तारा तुंहिंजा निकिरंदा। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए, अॻिते जो छा प्लान सोचियो अथई? अरे छोरा, मां को छठीअ जो छोरो कोन आहियां जो में एतिरो अकुल न हुजे। पंहिंजी छोरीअ तुंहिंजो निकाह करे हितां वड़े तारा गोल तारा जा नारा आहियूं हलिया हलंदासूं। बस बस। इहो जल्दबाज़ी वारो फ़ैसिलो मां त नथो कयां। पहिरियों हाली सावल वारनि सां मिलंदासीं, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदुसि, सम्झी थो न? उनखां पोइ मां सोचे सम्झे कदम खणंदुसि। हा, इन ॻाल्हि में बि बसरबार मञो, पर पहिरीं हली हिकु वर सां मोह ॾे, उन सां त मीटिंग करे न पुट। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।